ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन जी हिदायतुनि ते वधीक भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी। इंटरसिटी ऐं बैनुल सूबाई रस्तनि ते 891 गाॾियुनि जी चेकिंग कई वई। इज़ाफ़ी भाड़े जी मद में बरतन 9,23,001 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ते 3,71,000 रुपया ॾंड बि विधो वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन जी हिदायतुनि ते वधीक भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी। इंटरसिटी ऐं बैनुल सूबाई रस्तनि ते 891 गाॾियुनि जी चेकिंग कई वई। इज़ाफ़े भाड़े जी मद में वरितल 9,23,001 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। इज़ाफ़ो भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ते 3,71,000 रुपया ॾंड बि विधो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।